आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त हाणे जायुनि में इस्तेमालु थींदड़ सिरां इंसान बजाए मशीन ठाहींदी। जेतोणीकि अॼुकल्ह हिकु तरफ़ इंसान ॾींहों ॾींहुं कमज़ोर सुस्त ऐं कायल थींदो पियो वञे त ॿिए तरफ़ पुरासार ज़िंदगी गुज़ारण तोड़े थोरे वक़्त में घणा पैसा कमाइण जी जुस्तजू में रुधल रहे थो। अॼुकल्ह कई कम जेकी पहिरियां इंसान कंदा हुआ से मशीनरियूं कनि थियूं, पर मुंहिंजे ख़्याल में सिंध में पहिरियों दफ़ो हिते इंसाननि बजाए मशीन ते सिरां तयारु कयूं वेंदियूं। ज़िले शिकारपुर जे शहर मदईजी में सिरनि वारी मशीन पहुची वई आहे, जंहिंजो इफ़्तिताह जमात इस्लामी जे मक़ामी अॻुवाण हाफ़िज़ सरफराज़ भुट्टो दुआ सां कयो ऐं मिठाई पिणु तक़सीम कई वई। हुन मशीन जो ॿुधी उनखे ॾिसण लाइ सवनि जे तइदाद में शहरी गॾु थी विया। नाज़रीन, भट्ठा मालिक हाफ़िज़ सरफराज़ भुट्टो जो चवणु आहे त ही मशीन रोज़ाना 40,000 सिरां विझी सघे थी, जॾहिं त कालबी रोज़ाना 1,000 सिर मुश्किल सां विझी सघे थो। उनखां अलावा हिन मशीन जे अचण सां असां कई मसइलनि खां आज़ादु थी वेंदासीं ऐं थोरे वक़्त में वाफ़र मिक़दार में नाणो बि कमाए सघंदासीं। हा जी नाज़रीन, हीअ हमारे साम्हूं मशीन आहे सिरनि जी जेका सिरूं ठाहे रही आहे। ये ख़ूबसूरत सिरां जेकी अव्हांखे नज़र अची रहियूं आहिनि, इहे मशीन जे थ्रू तयारु कयूं वयूं आहिनि ऐं तयारु थी रहियूं आहिनि, जॾहिं त शहरी वॾे तइदाद में मौजूदु आहिनि मशीन खे ॾिसण जे लाइ ऐं हुन मिठाई तक़सीम कई पई वञे। वारसनि पारां भट्ठे मालिक हाफ़िज़ सरफराज़ भुट्टो पारां शहरनि में मिठाई तक़सीम कई पई वञे। नाज़रीन, हीअ आहे उखरी मशीन में जंहिंमें ट्रैक्टर जे थ्रू पहिरियां मिटी विधी वेंदी, हिन में मिटी जमा थींदी, उनखां पोइ जेको आहे उहा जेको जीअं थ्रेशर हूंदो आहे, जीअं अन्न ॾींदो आहे त जेको थ्रेशर उनखे ट्रैक्टर हलाईंदो आहे, अहिड़े ई तरीक़े सां हिन उखरीअ खे हीउ ट्रैक्टर आहे जेको ट्रैक्टर माना हलाईंदो ऐं हीअ मशीन आहे जेका हुनजे सराई खे हुनजी मशीन खे फेराईंदी ऐं हुन तरफ़ जेको आहे उहे सिरूं निकिरंदी। नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं मदईजी शहर जे जिंदोदिरो बाईपास वटि। हिते जेको सिरनि जो भट्ठो आहे सेठ मरहूम मोहम्मद अयूब भुट्टे साहिब जो, उनजो नींगर आहे हाफ़िज़ सरफराज़ भुट्टो, उहो हींअर बीठो आहे। इहा जेका जदीद साइंसी टेक्नोलॉजी अवां ॾिसो, हीअ जेका मशीन आई आहे हिननि घुराई आहे। हाणे इहा सिरां जेके आहिनि, जेके अॻु लेबर जेके माण्हू कालबी सिरूं विझंदा, हाणे अॼुकल्ह मशीन इहे सिरूं ठाहींदी। अचो त भट्ठे जे मालिक खां पुछूं त इहा जेका मशीन ठहंदी आहे त हिनजी ज़रूरत कीअं महसूसु थी तव्हांखे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। असल में असां हिते असांजे जेको आहे किलत हूंदी, भट्ठे खे सिरूं न पुॼी सघनि, पोइ इन करे वरी इहा मशीनरी असां नेट ते ॾिठी, उनखां पोइ असां उन्हनि खां राब्तो कयो, मुल्तान मां इहा असां घुराई आहे जेको आहे। पोइ अल्हम्दुलिल्लाह जो इन जो इफ़्तिताह आहे, हीअ शुरू थी रही आहे। अच्छा, केतिरे में तव्हां ख़रीद कई आहे? 17 लखनि में असांखे माना उतां अची वई आहे सिर्फ़ु इहा मशीन। अच्छा, त हिन मशीन जेका अचण खां पोइ तव्हां जेके मज़दूर आहिनि जेके भट्ठे ते कमु कंदा हुया, उहे बि कमु कंदा या उहे हाणे फारिग़ हूंदा? कुझु उहे बि भट्ठे जा मज़दूर बि आहिनि, उहे बि कमु कनि था, कुझु वरी इहा मशीन बि आहे, गॾिजी कमु हले थो। अच्छा, ताज़ो जेको भट्ठे जे मज़दूरनि जा बि एहतजाज हलनि पिया मुसलसल 2-3 महीने खां, त भट्ठे जा मालिकान असांखे सही मज़दूरी नथा ॾियनि, हाणे उन्हनि खां तव्हां जिंदो आजी करण लाइ त इहा मशीन न आंदी आहे त अॻोपो? न, बिल्कुलु अहिड़ी ॻाल्हि न आहे। उहे बि मज़दूर कमु कंदा, बसि असल में जेको टारगेट असांजो उहो पूरो न पियो थिए, इन करे असां इहा मशीन बि घुराई आहे त मशीन बि कमु करे ऐं मज़दूर बि कमु करे। अच्छा, मशीन जेको आहे मदईजी या आसपास जे इलाइक़नि में ॿियनि बि भट्ठे मालिकान घुराई आहे या पहिरियों तव्हां ई घुराई आहे? हिन में सिर्फ़ु असां ई घुराई आहे। मुल्तान जो जेको कंपनी वारा आहे उनजो त असांजी सिंध में मशीन हीअ मशीन न वई आहे, हीअ पहिरियों दफ़ो असांजी वञे थी। सो जेको आहे सिंध में न आई आहे, सिंध में असां वटि आई आहे पहिरियों दफ़ो। अच्छा, हीअ माना अंदाज़ो आहे त हिन में जेको आहे घणा लेबर खपंदो? इहा जेको आहे हिकिड़ो मिसाल आहे, हिनखे ऑपरेट कंदो या ट्रैक्टर आहे हिकिड़ो जेको हिनखे मिटी विझंदो, या तव्हां मज़दूर जे जेको आहे कंदो हिन में मिटी विझाइण लाइ? बसि जेको आहे ट्रैक्टर हिन में मिटी विझंदो, हिकिड़ो हुनजो ड्राइवर खपंदो, हिकिड़ो हिनखे हलाइण वारो ड्राइवर खपंदो, टियों हिनखे ऑपरेट करण वारो, जेकॾहिं थोरी सिर घटि वधि थिए थी, नरम थिए थी या तेल बेल आहे हिनखे
3 माण्हुनि जी ज़रूरत आहे हिन में। 3 माण्हुनि जी। उन खां अलावा पोइ वरी जॾहिं सुकंदी त उनखे वरी मज़दूर बि माना वरी मथे कंदा। अच्छा जी त हीअ जेका मशीन तक़रीबन हिक ॾींहं में घणियूं सिरां विझी सघंदी? हिक में माना 40 खां 50 हज़ार विझी वेंदी डेली? जी जी, कलाक में 6000 विझी थी वञे। अच्छा त हीअ जेको आहे तव्हां जेका रक़म ॿुधायो था इन में ट्रैक्टर बि शामिल आहे या सिर्फ़ु मशीन? ट्रैक्टर खां अलावा ट्रैक्टर ॿ जेके आहिनि उहे अलॻि आहिनि जेको आहे। अच्छा हिन में 2 ट्रैक्टर इस्तेमालु? हा, हिकिड़ो हले थो, हिकिड़ो जेको हिन में मिट्टी विझंदो। 2 ट्रैक्टर उहे 2 ट्रैक्टर माना अलॻि हिन में इस्तेमाल में ईंदा जेको आहे? उहे अलॻि आहिनि। अच्छा हिन वक़्तु माना जेको सिरनि जो 1000 कीअं हले थो? हिन वक़्तु 6000 रुपया हिते आहे सिरनि जो। 6000 रुपया सिर आहे जेको मालिक हितां पाण खणाए वेंदो? पाण खणाए वेंदो मालिक। खणाई उनजी आहे? खणाई उनजी आहे जी। त हीअ जेको हाणे ट्रैक्टर जेको आहे उहो तव्हां हूअं मज़दूर जेके हूंदा उनखे ॾियाड़ी घणी ॾींदा? मज़दूर खे 500 रुपया ॾियाड़ी। 500 रुपया ॾियाड़ी। ऐं कालबी खे? कालबीअ खे 600 रुपया। 600 रुपया। त हाणे उहे बि कमु कंदा, तव्हां मशीन बि घुराई आहे, ट्रैक्टर आहिनि 2, उन्हनि जी मेंटेनेंस आहे, पेट्रोल आहे, एॾो सारो ख़र्चु माना थींदो त पोइ छा था सम्झो त मशीन सां फ़ाइदो थींदो? मशीन खां बिल्कुलु फ़ाइदो थींदो। आसपास में जेके ॿिए भठे वारा आहिनि उन्हनि बि राब्तो कयो आहे त असांजो बि टारगेट पूरो नथो थिए त असांॾे बि कॾहिं कॾहिं तव्हां वाहो। सो उनखे चऊं था असां हिते जेको हलाए ॾिसूं असांजे घणे में जेको आहे ख़र्चु पए थो, तेल जो ख़र्चो आहे, ड्राइवरनि जो इहो, उनखां पोइ असां तव्हांखे ॻाल्हाईंदासीं, तव्हां वटि बि असां वहंदासीं पोइ। अच्छा त इहो साईं ॿुधायो आख़िर में त इहा मशीन जेतोणीकि नई आई आहे, हिते कोई बि इन जो को ऑपरेटर या को ॼाणू अहिड़ो को माण्हू हिते कोन्हे को, त पोइ हिन मशीन जी ॾत को त पोइ हिते कीअं ख़बर पवंदी? को उतां जो माण्हू तव्हां हायर कयो आहे होॾां जो? जी जी बिल्कुलु, हिकिड़ो उस्तादु उहो आयो आहे होॾां जो। हीअ मशीन 3 ॾींहं अॻु में आई, उस्ताद जे इंतज़ार में हुयासीं। उस्तादु अॼु आयो आहे, उहो असांखे हिते जेको आहे हायर कंदो, उहो असांखे सम्झाईंदो। उहो केतिरो टाइम 2 टे ॾींहं रहंदो, इनशाला हुन में असां सिखी वेंदासीं त बसि पोइ हलियो वेंदो। वरी जॾहिं ज़रूरत पवंदी त घुराए वठंदा? ज़रूरत पवंदी त बसि पोइ उनखां वरी फ़ोन ते ई राब्तो थींदो त हीअं करिणो आहे, उहो ॾसींदो त जेको आहे ॾसींदो त तव्हां हिनखे लीवरनि खे घटि वधि कयो पाण ई जेको आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी। मशीन जेका आई आहे नई सिरनि जे हवाले सां, उन में कहिड़ो फ़ाइदो पवंदो? इन में मालिक खे इहो ई फ़ाइदो आहे। हूअं काल बि वीचारो 1000 सिर विझंदो, हीअ मशीन 40,000 सिर विझी वेंदी तकड़ में। हिकिड़े ॾींहं में 40,000 सिर विझंदी। ऐं कालबनि जा ख़र्चा वधीक आहे, हो ख़र्चो वधीक वठी वञनि पिया। हिकु ॼाणे मिटी पिसाए वञनि, ॿिए ॾींहुं वरी अचनि ई न पिया। मालिक को ख़र्चो वधीक वठे, मालिक उन मां बेज़ार थी वियो। इन जे करे हे वीचारो मशीन वठी आयो। इन जे करे त हिनखे मशीन मां फ़ाइदो पवंदो। 40,000 सिर जो रोज़ विझे त इहे घणियूं थी वियूं हफ़्ते में, सम्झी ताईं? कहिड़ो माना आज़ार हुयो? कालबी बि त वॾो तकलीफ़ दाऊं था कंदा, तव्हांखे माल खे पघार सही नथा अचनि? पघार सही ॾियनि था, कालबिन खे ख़र्चो सही पियो मिले, पर हो ख़र्चो वधीक पिया वठी वञनि, सिरां घटि पिया हुजनि। मिटी करे वञनि पिया, मिटी ख़राबु थिए पई, वरी अचनि ई न पिया। मालिक जी मिटी बि ख़राबु थिए पई। हाणे इहा मशीन केतिरनि कालबिन जो कमु कंदी? इहा मशीन न आहे, घटि में घटि बि माना 40 कालबिन जो कमु कंदी, 40,000 रोज़ विझंदी। पोइ एॾियूं सिरां जो का खपत आहे? एतिरी सिरनि जी खपत आहे, तॾहिं त मालिक घुराई आहे न। एतिरा ख़र्चु करे 30-32 लख ख़र्चु करे मालिक घुराई आहे पंहिंजे मुल्तान में। खैर नाज़रीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।